अस्सलामुअलैकुम नाज़रीन, FM न्यूज़ सां गॾु मां आहियां अमानुल्लाह। अवां सां न्यूज़ सईदाबाद मां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। न्यूज़ सईदाबाद वेझो विंझरे वटि क़ौमी शाहराह ते कराची खां पंजाब वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच न्यूज़ सईदाबाद थाणे जे गश्त कंदड़ पुलिस मोबाइल खे पोयां खां ज़ोरदार टक्कर हयो। नतीजे में ASI शहज़ादो राहो ऐं 2 सिपाही हाजी ख़ान फरोश ऐं बशीर ज़रदारी सख़्त ज़ख़्मी थी पिया। न्यूज़ सईदाबाद मां असां सां गॾु आहे नज़ीर अहमद सोलंकी, FM न्यूज़ चैनल जो रिपोर्टर। जी नज़ीर अहमद, कहिड़ा अपडेट्स अवां वटि आहिनि? असांजे नाज़रीन खे अपडेट कजो। न्यूज़ सईदाबाद वेझो विंझरे वटि क़ौमी शाहराह ते कराची खां पंजाब वेंदड़ तेज़ रफ़्तार कोच न्यूज़ सईदाबाद थाणे जे गश्त कंदड़ पुलिस मोबाइल खे पोयां ज़ोरदार टक्कर हयो। नतीजे में ASI शहज़ादो राहू ऐं 2 सिपाही हाजी ख़ान फराज ऐं बशीर ज़रदारी सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका अस्पताल न्यूज़ सईदाबाद आंदो वियो, जिते तबी इमदाद बैदि खैन हैदराबाद ॾिनो वियो, जॾहिं त कोच जो ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो आहे। पुलिस कोच खे तफ़सील में वठी छॾियो आहे, जॾहिं त आख़िरी तलान ताईं अञा केस दाख़िल न थियो आहे। वॾी महिरबानी नज़ीर अहमद अपडेट करण लाइ।